अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मीरपुर माथेलो का कदीर बलोच जी खबर शेयर कंदा हलूं। मीरपुर माथेलो बरसां खानपुर महर पुलिस हथां मुबैना पुलिस मुकाबले में मारजी वियल मुबैना डोहारी गुलाम मुस्तफ़ा समेजो जे वारसन पारां 1 महीने का जारी पुलिस खिलाफ एहतजाज जो आला अख्तियारन पारां नोटिस न वठण बैद गुज़रियल ॾींहुं STP वाइस चेयरमैन ॼाम अब्दुल फत्ताह समेजो कारकुनन नवाज़ जलबानी गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियनि सां गॾु बुख हड़ताली कैंप ते पहुची बुख हड़ताल ते मारजी वियल मुबैना डोहारीअ जे वारसन वालिद अब्दुल इस्लाम समेजो दीदार समेत ऐं ॿियनि खे जूस पियारे खाइन एहतजाजी कैंप ख़त्म कराए छॾी आहे। उन हवाले सां STP वाइस चेयरमैन ॼाम अब्दुल फत्ताह समेजो चयो साफ़ी दोस्तनि जी महिरबानी जन इन जेको क़तल थियो आहे उनखे भरपूर नमूने सां हिन कैंप जे दोस्तनि खे तव्हां इज़त बख़्शी आहे, मान बख़्शियो आहे, हक़ सच जो आवाज़ तव्हां बुलंद कयो आहे। एतिरनि ॾींहंनि खां हीअ वेठा आहिनि, अॼु 3 ॾींहं थिया अथनि, 29 ॾींहं ऐं हीअ वेठा आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां कवरेज ॾिनी आहे। तव्हां पंहिंजी जॻह ते पंहिंजो शाबाश जे लाइक़ु, तव्हांजी महिरबानी। बाक़ी ही नुमाइंदा चूंडियल नुमाइंदा इलेक्शन जे वक़्त में त कुता मरी वेंदा आहिनि, पोइ अची बीह रहंदा आहिनि, पर हीअ त हिकिड़ो गभरू नौजवान ऐं बाइख़लाक़ माण्हू, हिमत ऐं जुरत वारो माण्हू गुज़ारे वियो आहे। अॼु उनजा वालदेन, उनजा अज़ीज़ क़रीब ऐं सियासी समाजी दुरियूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्त जेका हिननि वटि ईंदा रहिया आहिनि, हिननि सां गॾु सहकार में वेहंदा रहिया आहिनि, हिन जी मौज़मत कंदा रहिया आहिनि, उन्हनि जूं बि महिरबानियूं। बाक़ी हुकुमरान जमायत पीपला हुजनि, लीगला हुजनि, उन्हनि विभागनि जो नफ़्स ई ख़तमु थी वियो आहे। वोटनि जी माल त कुता मरी वेंदा आहिनि, उन्हनि जे उज़रनि ते बि वेठा हूंदा आहिनि, पर हीअ नौजवान गभरू माण्हू मरी वियो आहे। अॼु ॾींहुं ताईं हिननि जो MNA, हिननि जो MPA ॿई मार कान आहिनि। हिकिड़ो GDA जे पारां वधो आहे, ॿियो ॿिए पारे वधो आहे, ऐं उनखां सवाइ ॿियूं समाजी दुरियूं जेका ॿिया अॻुवान आहिनि ॿियनि पार्टियुनि जा, त उन्हनि माण्हुनि का बि हिन जी पहल कोन कई आहे जेकी करणु घुरिजे आहे। ऐं असांजो SP साहब बि शायदि कननि खां एॾो गभरू पंहिंजो आहे जो कचो आहे जो हिकिड़नि SP हिन सूबेदारनि जे चवण ते ईअं क़तल थी वियो आहे, माण्हू बेगुनाह शहीद थी वियो आहे, उनजे लाइ का न कमेटी ठाही अथसि, न हिन महिल त DSP या SP पाण हली आयो हुजे अची हिननि खे चओ त मां हिकिड़ी कमेटी ठाहियां त बाबा जांच थिए थो, तव्हां सां इंसाफ़ थींदो। मूंखे बेशर्माई लॻे थी इंतिज़ामिया जी, ज़िले इंतिज़ामिया जी ऐं सिंध गवर्नमेंट जी, जेको 3 ॾींहंनि में हिननि खां कोन पुछणु आयो आहे। ऐं असां अॻु में बि मां हिननि वटि आयो हुयुसि, अॼु बि बहितरु सम्झुमि त बाबा ही गूंगा ॿोड़ा, ही बदमाश, हे इक़्तिदारी पसंदि टोलो अंधा आहिनि, इन्हनि खे अवां जी बुख हड़ताल ते वेहण जो को फ़र्क़ु कोन पवंदो। ही बेहया क़िस्म जा माण्हू आहिनि, टीठ क़िस्म जा माण्हू आहिनि, ज़लील क़िस्म जा माण्हू आहिनि। तव्हांजे लाइ तव्हां अलाह ते छॾो, हिन अदलिया ते छॾो, इंसाफ़ ते छॾो, ख़ुदा ताला तव्हांखे पंहिंजो इंसाफ़ ॾींदो ऐं हक़ सच जी फतेह थींदी। अॼु उनजे लाइ मां सिड़जी आयो आहियां त हिननि ॿुढड़नि खे, उनजे वालिद खे आथत ॾियण लाइ ऐं मां जेको आहे वठी आयो आहियां उन्हनि खे प्यारे इहा बुख हड़ताल ख़तमु करूं। 3 ॾींहंनि खां वेठा आहिनि, पंहिंजो बनी ॿारे वारा माण्हू आहिनि, पंहिंजे कारोबार धंधे वारा माण्हू आहिनि, उहो सारो हिननि जो डिस्टर्ब थिए थो पियो। बहरहाल जेको हिननि खे 1 महीने में हया शर्म कोन थियो त हुकुमराननि खे हाणे कहिड़ो थींदो। तव्हांजे लाइ मां अॼु हली आयो आहियां साईं वारनि ॾे, रिक्वेस्ट खणी आयो आहियां, नंढे भाउ जी हैसियत सां, पुटु सम्झनि, भाउ सम्झनि, दोस्त सम्झनि। मां सभिनि जेके बि दोस्त वेठा आहिनि, जेके सियासी समाजी दूर वेठियुमि, सभिनि खे रिक्वेस्ट कंदुमि त ख़ुदा राह ही बुख हड़ताल ख़तमु करियो। अवां पंहिंजो धंधो कारोबार ॿारनि जी रोज़ी जो बि करियो। तव्हां अलाह जी ज़ात छॾो, हिन हुकुमराननि खे ख़ुदा ऐं ख़ुदा जो रसूल पाण हिननि जी सज़ा ॾींदो। असां पाण कोर्ट जो दर खड़कायो आहे, उन बि वरी असां ॾिसंदासीं, ऐं अवां दोस्तनि जी बि असां वरी बि असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके प्रोग्राम कंदासीं, उमेद सां आहियूं तव्हांजे हक़ सच जो आवाज़ अॻु में बुलंद कयो आहे। इंशाअल्लाह अॻीना बि असांजो साथ ॾींदो त इंशाअल्लाह असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। इन बदमाश सूबेदारनि खे कैफ़े किरदार ते हितां जो SSP ऐं चूंडियल नुमाइंदा गूंगा ॿोड़ा आहिनि। उन्हनि नौजवाननि जे वारसनि जे एहतजाज जो कोई नोटिस न वरितो वियो आहे, उन करे असां हुननि ग़रीबनि खे जूस प्यारे एहतजाज ख़त्म करायो आहे ऐं नौजवान जे खून सां इंसाफ़ लाइ जल्द हिकमत अमली जोड़ी वेंदी।